ज़बरदस्त सर माशाल्लाह हाणे ब्लास्टिंग थींदी सर ॾियो अलावा कीअं कम बेहतरीन डायरेक्टर है भा नादर मला जी फिल्म है डायरेक्शन में राइटर है खान कंगो साहब सीनियर आर्टिस्ट है डायरेक्टर है पाण जी अदा गुलाम अली है असां सीनियर उस्ताद अकबर उतरादी तमाम मुनफरद किरदार में उस्ताद थोरो पाण खे ॾेखारियो हे ॾिसो था दोस्तों बकरी जी खला मेहरबानी असल में मां मज़ाहिर कंदो आहियां उस्ताद मुमताज़ काकली नादर माला साहब जा ये भली सीरियल ड्रामो फिल्म अचे थी सोरी फिल्म आहे बेहतरीन तव्हां ॾिसंदो ऐं इनखे चलो ब्लास्ट जी तैयारी कयो ऐं जंहिंजो हीरो असांजो आज़म बेंगल साहब वाह वाह ऐं विलन मां पाण आहियां ख़ुदि ऐं हिन साईं जो आशिक जो रोल आहे जेके अॼु कुर्बान थियण वारो आहे ऐं डीओपी असांजो रफ़ीक लगाई साहब जन आहिनि महिरबानी सर भा लखवीर मरखंड भा पंहिंजो जेको आहे नूर मक्सी साहब ऐं भा सोबत असांजो बहितरीनु मोहबत सोबत ॻाल्हि साॻी ऐं असांजो बहितरीनु दोस्त मुख्तियार अचानक हलो हलो अचानक मसरूफ़ लॻो पियो अलाए ॿधेसि पहिरों ए छा थो करे भागनि दे थोरो करे